डेहरकी ऐं ओबावड़ो जे ॿिनि सूबाई तकनि ते दिलचस्प सूरतहाल। पीपी उम्मीदवारनि खे हाराइण लाइ पीपल्स पार्टी जा ई अॻवान सरगर्म थी विया आहिनि। NA 198 ते पीपी उम्मीदवार ख़ालिद लुंड, सूबाई तक PS 19, डेहरकी ते पीपी उम्मीदवार बारी पिताफ़ी बदिरां आज़ाद उम्मीदवार नादिर अकमल लगारी जी हिमायत करण लॻो आहे। NA 199 ते पीपी उम्मीदवार अली गौहर मेहर, सूबाई तक PS 18, ओबावड़ो ते शहरियार शर बदिरां आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾेहर जो हामी बणियल आहे। पीपी क़यादत तरफ़ां टिकट न मिलण खां पोइ जाम मेहताब ॾेहर ख़ालिद लुंड बदिरां आज़ाद उम्मीदवार भजियुंडे जे पीर मियां मिठू जी हिमायत करण लॻो आहे। पीपीए में ताज़ो शामिल थियल अली गौहर मेहर वरी बारी पिताफ़ी ऐं शहरियार शर खे हाराइण जे लाइ नुंहुं चोटी जा ज़ोर लॻाए छॾिया। अली गौहर मेहर जा हामी ख़ालिद लुंड जी हिमायत बदिरां मियां मिठू जी कैंप में वेठल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।